आदाब यूनिवर्सिटीज़ जी सिंध में जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि खे तव्हां ॿिनि हिसनि में विराए था सघो। हिकिड़ियूं सरकारी यूनिवर्सिटियूं आहिनि जेके तक़रीबन 22 आहिनि ऐं ॿियूं प्राइवेट यूनिवर्सिटियूं आहिनि जेके तक़रीबन 30 आहिनि सॼी सिंध में। ऐं इन्हनि 52 यूनिवर्सिटियुनि जो अॼु जॾहिं असां जाइज़ो था वठूं त थोरो तारीख़ जे पस मंज़र में त जॾहिं पाकिस्तान ठहियो 1947 में उन महिल रुगो हिकु यूनिवर्सिटी हुई, सिंध यूनिवर्सिटी, जेका उन महिल क़ाइमु थी 4 महीना अॻु में, अप्रैल में। हाणे 70 सालनि में जेकॾहिं तव्हां वटि 52 यूनिवर्सिटियूं क़ाइमु थियनि थियूं त इहा ग्रोथ नंबर जे पॉइंट ऑफ व्यू खां अगरि ॾिठी वञे त तमामु सुठी आहे। लेकिन जॾहिं एॾो इन्फ्लक्स थींदो आहे, एॾी एक्सपेंशन थींदी आहे त उन सां हिकु शइ मुतासिर थींदी आहे, उहा आहे क्वालिटी। अॼु तव्हांजे सभिनी पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियुनि मां सम्झां थो नालनि ते ॻणण जहिड़ियूं, आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं 3-4 यूनिवर्सिटियूं आहिनि। प्राइवेट सेक्टर जे 30 यूनिवर्सिटियुनि मां बि आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं के चंद यूनिवर्सिटियूं आहिनि। सो क्वालिटी डेफिनेटली सवाइ चंद इदारनि जे बाक़ी ॾाढी हेठि थी आहे ऐं क्वांटिटी यकीनन वधी आहे। इहो असांजो कंसर्न आहे। असां वटि हर साल हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे जॾहिं ग्लोबल रैंकिंग में पाकिस्तानी यूनिवर्सिटियूं या सिंध जे यूनिवर्सिटियुनि जो ज़िक्र थींदो आहे। उहो सम्झो त शाम ग़रीबा हूंदो आहे, हर पासे ॾे बाएताल मतो पियो हूंदो आहे त पाकिस्तान जूं यूनिवर्सिटियूं रैंकिंग में नथियूं अचनि, कीअं असां मुल्क में हलंदासीं। मुंहिंजो त इहा ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे कि तव्हां कलमो पढ़ी शुकुर जो इहो घटि में घटि ख़ुशि थियो कि तव्हांखे यूनिवर्सिटियूं काउंट कनि था। अगरि का अहिड़ी एक्सरसाइज़ थिए कि हक़ीक़तनि हे यूनिवर्सिटियूं आहिनि बि सही या न, त शायदि असां मूं 90% जेके इदारा आहिनि उहे यूनिवर्सिटीअ जी डेफिनेशन खां ई ॿाहिरि आहिनि। यूनिवर्सिटी नालो आहे यूनिवर्सलिटी मां निकितल आहे। यूनिवर्सलिटी जी माना जेका असां मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां मुंहिंजनि तमामु साथियुनि बि ॻाल्हि कई कि जंहिंमें दिमाग़ शेप ते कीअं थिए, छा को पानो खणी अचिबो, का पकड़ खणी अची दिमाग़ खे सेट कबो, कीअं कबो। दिमाग़ सेट थींदो आहे इंटरेक्शन ऑफ आइडियाज़ सां। मुख़्तलिफ़ आइडियाज़ हिक ॿिए में अचनि, उन्हनि में कंट्राडिक्शन पैदा थिए, उन में डिफरेंस ऑफ ओपिनियन हुजे, डिबेट प्रिवेल करे ऐं उन डिबेट जे नतीजे में हिकिड़ो ख़्यालु पुख़्तगी अख़्तियार करे। दुनिया में अॼु जेका रैंकिंग्स थियूं पियूं थियनि उन में बुनियादी इहो ॾिठो वेंदो आहे कि हिन यूनिवर्सिटीअ में फॉरेन फैकल्टी केतिरी आहे, ॿाहिरियनि मुल्कनि जा माण्हू केतिरा आहिनि जेके पढ़ाइनि था। ॿियो उन जो 4 जेके पैरामीटर्स आहिनि। ॿियो पैरामीटर इहो आहे कि फॉरेन स्टूडेंट्स केतिरा था पिया पढ़नि, यानी तव्हांजी यूनिवर्सिटियूं दुनिया में उन्हनि जो नालो आहे जिते ओपिनियंस हिक ॿिए खे कंट्राडिक्ट कनि, कॉन्फ्लिक्ट में अचनि ऐं उन खां पोइ हिकु नई सोच उभिरे। तव्हां वटि हिते मुल्क जे सतह ते बि जॾहिं तव्हां इश्तिहार ॾिसंदव असांजे यूनिवर्सिटियुनि जो, सिंध में हूंदियूं त लिखियलु हूंदो कि डोमिसाइल्ड इन सिंध। हाणे सिंध जे अंदरि हाणे तव्हां इवन पंहिंजे मुल्क में नेशनली भी पंहिंजे सोच खे नथा वधीक फ़रोग़ ॾियणु चाहियो कि तव्हां हिकिड़ियूं नंढड़ियूं नंढड़ियूं ॾेढ सिर जूं मस्जिदूं अलॻि क़ाइमु करे उन्हनि में तव्हां कन्फाइन कयो आहे सॼे जो सॼे पंहिंजनि माण्हुनि खे। डिबेट कीअं थिए, छा थिए। उन्हीअ सोच जो असरु इहो थियो आहे जो हाणे क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी जिते सॼे पाकिस्तान खां माण्हू था अचनि, असांजे उपतर जीअं बाक़ी सूबनि में आहे, पंजाब में वेंदो त पंजाब डोमिसाइल, लेकिन क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में चइनी सूबनि खां बि अचनि था, गिलगित बल्तिस्तान खां बि अचनि था ऐं ॿियो बि फेडरल जेके एडमिनिस्ट्रेट ट्राइबल एरियाज़ आहिनि। हैरानगी जी ॻाल्हि मुंहिंजे लाइ इहा हुई जॾहिं मां उते क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में वियुमि त 6 यूनियन्स आहिनि उते स्टूडेंट्स जूं, जिन खे काउंसिल था सॾनि। 6 ई एथनिक बुनियादनि ते आहिनि, यानी हिकिड़ी सिंध स्टूडेंट काउंसिल, हिकु बलोच स्टूडेंट काउंसिल, हिकु पंजाबी स्टूडेंट काउंसिल, हिकु पख्तून स्टूडेंट काउंसिल, हिकु फाटा स्टूडेंट काउंसिल ऐं हिकु गिलगित बल्तिस्तान काउंसिल। मूंखे हैरानगी इन ॻाल्हि जी थी त छा को सोशल इशू नाहे जंहिंमें कैपिटलिज़म वर्सिस जेका तव्हांजी सोशलिज़म जी का डिबेटिंग क्लब हुजे, जंहिंमें चइनी सूबनि खां माण्हू मिली ऐं हिकु सोच ते पॉवर्टी जे ख़िलाफ़ का हुजे। उते बि असां एतिरी फ्रेगमेंटेशन थी चुकी आहे त यूनिवर्सिटीअ जो जेको कॉन्सेप्ट आहे जंहिंमें यूनिवर्सलिटी अचे, जंहिंमें इंटरेक्शन थिए, मां तव्हां खां सिखां, तव्हां मूंखां सिखो, हिकु म्यूचुअल रिस्पेक्ट पैदा थिए। अगरि तव्हां
मस्जिद में था नमाज़ पढ़ो तॾहिं बि मुंहिंजे लाइ उहो क़ाबिल एतिराम हुजे, जेकॾहिं गिरजा घर में था वञो तॾहिं बि तव्हां मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम हुजो। हाणे इहा सोच असांजे यूनिवर्सिटियुनि खां मुकमिल तौर ते निकिरी चुकी आहे। ॿी ॻाल्हि हली पए कि भई असां सोशल साइंसिस खे तवजा नथा ॾियूं। हक़ीक़त आहे, बिल्कुलु मां हुन सां एग्री थो कयां, लेकिन मूंखे तव्हां ॿुधायो, अगरि असां सोशल साइंसिस ते तवजा नथा ॾियूं, IT ते ॾियूं था, इंजीनियरिंग ते ॾियूं था, मेडिकल ते ॾियूं था, सोशल साइंसिस खां अलावा उन्हीअ मैदान में असां कहिड़ा सपूत पैदा कया आहिनि। असांजे यूनिवर्सिटियूं भई IT ते ॾाढो तवजा थियूं ॾियनि, हाणे IT में 2 नोबेल लॉरेट्स असां वटि निकिरी आया, भला ठीकु आहे, हलो असां मञोसीं। मेडिकल साइंस असां कैंसर जो इलाजु ॻोल्हे लधोसीं, असां सोशल साइंसिस ते तवजा न ॾिनो होसीं, पर असां मेडिकल साइंसिस ते ॾाढी तवजा ॾिनीसीं। नतीजे में असां हे कमु करे, हुते बि त ओड़ो ई मोहकारो लॻो पियो आहे, उते बि छा हाल आहे, उते बि त का शइ कोन थी पई ठहे न। सो मसइलो इहो थो थिए कि जेको बुनियादु आहे यूनिवर्सिटीअ जी सोच जो, उहो सोच जो बुनियाद ते असां अञा पंहिंजो स्ट्रक्चर खड़ो ई न कयो आहे। असां नाले में पंहिंजे पाण खे यूनिवर्सिटियूं सॾायूं था, असां उहे शूदर आहियूं जेके पाण खे ब्राह्मन सॾाए ख़ुशि था थियनि।